दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजो जेको रोज़ानो प्रोग्राम हूंदो आहे अॼोकियूं अख़बारूं छा थियूं लिखनि उन में असां वटि अॼोको महिमान आहे सीनियर साहब काज़ी ज़ुल्फ़ार बुख़ार साहब तव्हांखे असां भली ॻाल्हि चऊं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं जेको अख़बारूं आहिनि अहम ख़बरूं हुननि पाण तबसरो कंदा आहियूं त अॼु जूं अख़बारुनि में आख़िरकार आहे तो रोज़ानी पाण खणूं था पंहिंजे रोज़ानी कावस खे त रोज़ानी कावस जेको अॼु ॾिनो आहे उहो आहे बॉक्स हिन ते जेको पार्लियामेंट में सदर ख़िताबु कयो आहे पार्लियामेंट में सदर जे ख़िताब दौरान अपोज़िशन जो एहतजाज स्पीकर डायस जो घेराव वॉकआउट सरकार पारां साफ़ लाइ दरवाज़ा बंदि वरी सदर साहब जो ख़िताबु आहे त ई वोटिंग मशीन खे फुटबॉल न बणायो गोड़ सां कुझु न थींदो हिक ॿिए खे बर्दाश्त कयो वञे वरी बिलाल भुट्टो साहब जो आहे वरी इंसाफ़ जो हिकिड़ो एहतजाज ते जेको मीडिया अथॉरिटी जे ख़िलाफ़ु मीडिया अथॉरिटी जी कार्यक्रम ख़िलाफ़ु साफ़ जो पार्लियामेंट आलो धरणो जारी अपोज़िशन जा समूरा अॻुवान शरीक इहो इमरान ख़ान जो कल्ह नओं मीडिया खे आज़ादु कयो वञे हींअर बि जेको आहे इन पुराणा क्लिप हलाइनि हेॾा ऐं अॼु उहो कारा कानून वेठो मरे बिल्कुलु उहो ई आहे इहो जेको ख़ासि तौर ते इशू हले थो पियो मुल्क में ऑर्डिनेंस वारो इहो त ईअं सम्झो त उहो ई असां वटि पाकिस्तान में जेकी मीडिया आहे उहा तव्हां ॾिठी आहे त सदाईं अताब जो शिकार बि रही आहे ऐं सदाईं उन ते मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि जूं रुकावटूं आहिनि माण्हुनि जा हमला आहिनि या ईअं पाण चऊं त हिकिड़े कंट्रोल्ड मीडिया असांजी रही आहे सदाईं रही आहे पर हिन वक़्तु जेको इमरान ख़ान वारो ऑर्डिनेंस आयो आहे इहो त ईअं सम्झो त दरवाज़ा बंदि करे छॾण वारो मामिलो आहे त साफ़ हुनखे तव्हां हिकिड़े मीडिया खे हिकिड़े कमरे में बंदि करे छॾियो ऐं पंहिंजे इशारे ते हलायो मां सम्झां थो पियो त हीउ जेको इशू पाकिस्तान में हले थो पियो या जेको इस्लामाबाद में तव्हां ॻाल्हि कई क़ौमी असेंबली इजलास में सदर ख़िताबु कयो इहो मामिलो बिल्कुलु वोटिंग मशीन वारो इशू न आहे हीउ हिकिड़ो मामिलो आहे जेको मीडिया ऑर्डिनेंस वारो आहे हुकूमत चाहे थी पई त असीं हिन अपोज़िशन खे ऐं जेके ॿिए सहाफ़ी आहिनि उन्हनि खे विराए छॾियूं छाकाणि त ई वोटिंग वारो मसइलो उते लाॻी थो हले थो ऐं साफ़ वारो हले थो हू इन ॿिन्ही मसइलनि खे गॾाए जीअं सिंध में अक्सर ॾिसंदा आहियो त जेकॾहिं कालाबाग डैम जो इशू थींदो आहे त हिते को ॿियो रिंगड हले वेंदो आहे ईअं ई इस्लामाबाद जी सियासत साॻी हले थी पई उहे ई सियासतदान त मां चवां इहा आहे कोन जेको हिकिड़ो मामिलो उहो आहे जेको हिननि खे बि जेको हलाए थो पियो त उन्हनि जी सॼी आहे जेको मामला हलनि था पिया हीअ जेको कल्ह इस्लामाबाद में थियो आहे तव्हां वटि एहतजाज ॿिनि ॾींहंनि खां थिए थो पियो ऐं पार्लियामेंट हाउस में तव्हां वटि त उहा पीपल्स पार्टी हालांकि पीपल्स पार्टी जे जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त पीपल्स पार्टी बि कॾहिं मीडिया जी आज़ादी में यकीन कोन वेठो आहे नाराज़ पर कल्ह हुननि जे बुग़्ज़ में हुननि खयो बीठा सभु खयो बीठा ईअं थो लॻे त बसि मीडिया जा हमदर्द आहिनि पर तव्हांखे सदाईं मीडिया खे उन्हनि अचूं था रोज़ानी पंहिंजी अख़बार तरफ़ त रोज़ानी पंहिंजी अख़बार जेका लीड आहे गॾियल पार्लियामेंट में सदर ख़िताब दौरान अपोज़िशन जो एहतजाज गो न्याज़ी गो जा नारा वॉकआउट वरी ॿी जेका ख़बर अथसि सुपर लीड उन में आहे त सिंध जी तइलीम सिहत वर्क्स पब्लिक हेल्थ आपाशी सकाफ़त खातनि में 163 अरबनि जी बेक़ाइदगी जो इंकशाफ ऑडिट रिपोर्ट पधरी असां त दावूं कंदा थकी पिया आहियूं त पोइ सिंध सॼी तबाह थी वई आहे करप्शन आहे अस्पतालनि में वैक्सीन आम जेकी सर्जरी थी मिले दवाऊं नथियूं मिलनि हेॾी करफे पिया इहे खाइनि था न सर हीउ मामिलो जेको तव्हां ॻाल्हि कई आहे ऑडिट रिपोर्ट जी पाण जेकॾहिं 15-18 साल पोइ ते हलंदासीं त हर 3 महीने ऑडिट रिपोर्ट ईंदी आहे उहा विनती लाइ कढे आहे ऑडिट रिपोर्ट ईंदी आहे एतिरा अरब एतिरा मिलियन एतिरा खरबे रुपया करप्शन थी वई उहा रिपोर्ट सिर्फ़ु ईंदी आहे उन ते कार्रवाई थींदी पाण खे कॾहिं बि नज़र न आई हीअ सिर्फ़ु हिकिड़ी ख़बर आहे जेकी असीं ॾिसूं था पिया हा नेब ॾिसो न तव्हां ख़ुर्शीद शाह जो मामिलो खणी वञो न त नेब वटि ख़ुर्शीद शाह जा जेके मामला अथनि उन्हनि खे नेब वटि सबूत केरु थो ॾिए इहा ई सिंध हुकूमत थी हाणे हिकिड़ा कंट्रोल्ड सॼो जीअं मूं तव्हांखे चयो त जीअं मीडिया खे कंट्रोल करण जी कोशिशि कई पई वञे नेब खे बि कंट्रोल करण जी कोशिशि कई पई वञे ज़ाहिर आहे जॾहिं हू कंट्रोल हूंदी पंहिंजी मर्ज़ी सां उहो सभु कुझु फ़ैसिला कंदा हीअ ऑडिट रिपोर्ट तव्हां ॾिसो सिंध में जेकी करप्शन थिए थी पई उहा कंहिंखां ॻुझी कान्हे का असां वटि नौशरो फिरोज़ खे तव्हां वठो त हिते जेके तरक़ियाती पंहिंजा कम थियनि था पिया जॾहिं बजट ॾिसंदासीं ज़िले काउंसिल जी आहे जेको ॾिसी एनुअल डेवलपमेंट फंड थो अचे उहो तव्हां ॾिसंदव हैरान थी वेंदो पर कुझु बि कोन्हे अच्छा वॾी सूरत हाल असां वटि त हाणे इहा बदनसीबी असांजी इहा आहे त हिते त इहा थी वई आहे सूरत हाल त हितां जा जेके आला ऑफिसर आहिनि जेके सम्झूं था ज़िले जा कर्ता धर्ता उहे उज़र खाइनि में पूरा जेके सियासतदान सां गॾु पोयूं लॻा रोज़ानी सोब तरफ़ अचूं था त रोज़ानी सोब जेका लीड ख़बर आहे उहा सदर ख़िताब खे ॾिनी आहे सुपर लीड आहे त वरी पार्लियामेंट में जो गॾियल इजलास दौरान मुखातिब माना गॾियल हिकिड़ी ख़बर आहे जेके हिन अलॻि हिसनि में ॾिनो आहे छाकाणि हीअ थोरो वधीक कंदी आहे फेवर कंदी आहे
त वरी पाण ॿी का कुझु ख़बर ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं त का ॿी ख़बर हिन में कढूं त असांखे साम्हूं वारी ख़बर इहा अचे थी केॾी अफ़सोसनाक ख़बर आहे त सखर में जागीराणी जतोई तकरार ॿीहर भड़की पियो हथियार ॿधनि था मशहूरु ज़मीदार क़तल हाणे ॿियो वरी मथां फुल भरिसां जावरी बिरादरी में ज़मीन तकरार तां जहिड़ो रोज़ु झेड़ा आहिनि उत्तर सिंध में त रोज़ु कबीलाई झेड़ा आहिनि माण्हू मरनि था पिया पर असांजी इंतिज़ामिया असांजी पुलिस असांजी हुकूमत अलाए छा पई करे उत्तर सिंध वारो हाणे असांजो विचोलो जेको आहे न जेके साहिती चऊं था पिया या जेको विचोलो आहे पंहिंजो तव्हां हुते खणी वञो लाड़ वारे पासे भलिया वञो त क़बाइली तकरार हाणे रुॻो उते थोरी आहे नौशरो फिरोज जो तव्हां ज़िक्र वठूं पाण त हिन वेझे माज़ी में तव्हां ॾिसो केतिरा माण्हू क़तल हेॾे वॻण बिरादरी वारो जेको मरण वारो जोड़ो थो हले हुन में ॾिसो केतिरा माण्हू क़तल थिया आहिनि असां वटि गुज़िरियल ई साल तव्हां ॾिठो त पंहिंजो असां वटि क़तल थी रोज़ हिकिड़ो अधु को माण्हू क़तल थिए थो ऐं हीअ जेको असुलु जेको इशू आहे न उहो इहो आहे लॉ एंड ऑर्डर कोन्हे को असां वटि इंतिज़ाम कोन्हे को असां वटि पुलिसिंग असां वटि कान्हे का जंहिंजे करे हीअ वाक़िया उत्तर सिंध में अॻे थींदा हाणे पाण वटि झेलियल आहे बदलनि पिया रोज़ान जीजल तरफ़ अचूं था त रोज़ान जीजल जी जेको आहे सो लीड ख़बर साॻी सदर अलिवी जो किताब वारी आहे जेको थियो आहे कौमी असेंबली में सुरताल आहे सुपर लीड में आहे मैट्रिक इंटर जे न पास शागिर्दनि जा 38 या 33 मार्कूं ॾेई पास सिंध हुकूमत फ़ैसिलो मञण कान का इहे त हिननि जा वफ़ाक़ जो न हले थो पर हिकिड़ी आम ख़बर तइलीम जे हवाले सां जेका 4 कलम ख़बर आहे उहा हीअ आहे त सिंध में मास्तरीअ जे 46,000 सीटुनि लाइ लखे उमेदवार IBA जो पेपर आउट 283 ॼणा कापी कंदे छोकिरा ब्लैक लिस्ट करार हाणे जेका आहे चवंदा त शफ़ाफ़ ऐं मेरिट आहे हिन में बि जेकॾहिं पेपर आउट थी वियो ऐं 283 ॼणा कापी करे पिया त माना हीअ मेरिट जनाब था कनि हीअ कल्ह जेकी कल्ह खां टेस्ट शुरू थी आहे DST वारी उहा पंहिंजो लाड़काणो सखर मीरपुर ख़ासि नवाबशाह हैदराबाद ऐं कराची में जेकी डिवीज़नल हेडक्वार्टर खे थी नवाबशाह कल्ह मुंहिंजो इतफ़ाक़ में वञणु थियो त जीअं असां वटि तव्हां ॾिसंदा त कुझु टाइम पहिरियों जॾहिं हीअ मोबाइल WhatsApp ग्रुप न हुआ त तव्हां ॾिठो हूंदो त स्कूलनि जे दरनि जे मथां माण्हू किरिया बीठा हूंदा कॉपी करण कल्ह इहा साॻी सूरत हाल हुई जेको पुराणो बहिरिया फाउंडेशन कॉलेज आहे जेको हाणे बेनज़ीर स्कूल थो सॾिजे उते इहा ई साॻी सूरत हाल हुई हीअ मूंखे अॼु कंहिं दोस्त चयो यार फलाणे जी की खपेव फलाणे तालके जी पर हीअ अञा त इहो मामला ई शुरू कोन थिया अच्छा वॾी ॻाल्हि इहा आहे सरदार छा चवे थो पियो त जेकॾहिं पोइ पैसा वठंदे पकड़ियो वियो त हुनखे जेल मोकिलींदासीं पैसा हुन खां पोइ छो वठंदो हाणे ई माण्हू पहिरियों फिक्रो कनि जीअं मेडिकल सीटूं पाण वटि हिकिड़ो थी पियूं ॻाल्हि तव्हां बोर्ड वारी कई त जेको इम्तिहाननि वारी तव्हां कई त्यार उहो त अॻे ई सिंध हुकूमत पाण फ़ैसिलो करे चुकी आहे जेके मैट्रिक जा शागिर्द आहिनि फस्ट ईयर उन्हनि खां सिर्फ़ु 2 पेपर वरिता आहिनि 6 जी जाइ ते हाणे वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ो फ़ैसिलो करे न उन 2 पेपरनि जे आधार ते उन्हनि खे 9 दर्जे जूं मार्कूं ॾींदा ऐं 10 दर्जे जूं मार्कूं ॾींदा त वफ़ाक़ी हुकूमत जो फ़ैसिलो त हाणे बाद में आहे पर हू त अॻे ई करे चुको आहिनि ऐं रोज़ानी इबरत तरफ़ अचूं था रोज़ानी इबरत जो बाक्स आहे सॼो जेको सुरताल आहे हिनजी इस्लामाबाद हुई उनखां पोइ जेका पाण ॾिसंदासीं त हेठि जेको का ख़बर ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं सिंध जे इशूज़ ते त पाणी चोरी वॾो मसइलो आहे पुलिस गिरफ़्तारनि में साथ न पई ॾिए आपाशी वज़ीर छा ई कंदा चोरी का रोकी न आहे आपाशी वज़ीर त खिलंदी जॾहिं आपाशी वज़ीर जी ॻाल्हि था कयूं त आपाशी वज़ीर त असां को रहे ई कोन्हे को हिकिड़ो ई आहे वज़ीर जेको सदाईं आपाशी वज़ीर आहे उहो हाणे बि आहे नाला मटबान कॾहिं फलाणो हूंदो आहे कॾहिं फलाणो हूंदो आहे आपाशी तव्हां सूरत हाल ॾिसो था पिया त जेके आपाशी वज़ीर सां मुंसलिक माण्हू आहिनि उहे खरबपती थी विया आहिनि खरबपती थी विया आहिनि असां नौशर फिरोज़ खे तव्हां ॾिसंदव त उहे माण्हू जिन खे कुझु बि न हूंदो उहे इन आपाशीअ मां जॾहिं टुॿी हणी आया आहिनि शाखुनि मां टुॿी हणी आया आहिनि त हिन महिल खरबपती थी विया आहिनि उनजो स्टाइल जो उथणु विहणु सभु कुझु मां सम्झां थो पियो त गुज़िरियल 13 सालनि में आपाशीअ पाणीअ एतिरा सियासतदान असां वटि ठाहिया आहिनि एतिरा ख़ानदान डेवलप कया परेशान थी विया आहियूं त हीअ माना पाणी अच्छा हिकिड़े तरफ़ दाऊं थी अथनि पाणी कोन्हे त हीअ सभु छा थो थिए असां वटि हिते तव्हां ॾिसो पंहिंजे एरिया में डिवीज़न खे पाण ॾिसंदासीं त हिते जेके बि शाखूं पकियूं थियूं आहिनि वाह पका थिया उनजी तव्हां सूरत हाल ॾिसो हली तव्हां हैरान थी वेंदव उहे ब्लॉकनि जा ब्लॉक हलिया विया आहिनि अच्छा लाइनिंग अहिड़ी थियल आहे जो कुझु ते पाणी पहुचे ई कोन त हिन सॼी करप्शन इंजीनियरिंग जो कमु आहे इंजीनियरिंग करप्शन जो कमु आहे करप्शन हूंदी पैसा ॾियणा हूंदा त पोइ इंजीनियरिंग केरु ॾिसंदो महिरबानी कई ज़ुल्फ़ार साहिबु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते ख़ासि करे जेको आहे सिंध में जेका IB पाण टेस्ट वरिती पई आहिनि उन जे ख़बरूं जेके आहिनि उन ते बि ॻाल्हि ॿोल कई पाणी जे मसइले ते ऐं जेको इस्लामाबाद में सदर जो ख़िताबु हो उन्हनि इशूज़ ते पाण ॻाल्हि ॿोल कई ऐं अॼोके ॾींहं में ते जेके तबसरा कयासीं उहे तव्हांजे साम्हूं आहिनि पंहिंजो असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं वणे थो नथो वणे उन लाइ पंहिंजो फीडबैक ॾियणु विसारींदा अॼोके प्रोग्राम में ज़ाहिद राज पर खे न इजाज़त अलाह वाहे